हलीम बागी जो हलीम बागी जे फिक्र सां बशीर साईं खे मां ख़िताब लाइ छॾींदुसि। हलीम बागी चयो असां ऋण में जेके रातियूं वियायूं टे मुख ते झूमक दियां ते सजायूं पे चंड तरपियो सितारा ते मचिया असां तुंहिंजूं पलकूं चपन ते घुमायूं इहा मौत मकली चई ॾे असां तोमें केॾी कहाणियूं लिकायूं। सिंध जो जशन आहे नारे लतीफ़ आज महबूब अकबर साईं बशीर खान कुरैशी ये सिंध जी जल जो आहे कसम जेसी आहे सीनो ऐं सीने में दम से सिंध खातिर जे सिर भी कलम लाट बरंदी रहे साथ हलंदो रहे नौजवान साथियो सिंध जा वारसो ये सिंधु देश ये साईं जी सैयद अज जंहिं मुनफ़रद अंदाज़ सां जंहिं सिंध जी सकाफ़त खे दुनिया खे सिंध जी सकाफ़त सिंध जी तहज़ीब तमंदन खां रोशनास करण जे लाइ जेका सिंध टेलीविज़न कोशिश वरिती आहे ऐं सिंध टेलीविज़न जे सॼे सथ खे डॉक्टर करीम राजपर साहब खे ऐं सभिनी टीम जे माण्हुनि खे मुबारकबाद पेश कयां थो जंहिं सकाफ़ती मोर्चे तां सिंध जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। ही सिंध ही मुंहिंजी धरती ही सरज़मीन सिंध सूर सच सकाफ़त तहज़ीब ऐं तमदन जी ऐं हुबुल वतन जी सदा सुहागण धरती रही आहे। ही धरती हज़ारे सालनि खां वठी पूरी दुनिया जी रहनुमाई ऐं अॻुवाणी कई आहे। जॾहिं दुनिया खे उथण वेहण रहण करण घुमण फिरण जी तमीज़ न हुई तॾहिं बि मुंहंनि जो दड़ो ॿुधाए थो त सिंधी आलीशान घरनि में रहंदा हुया सिंधी पंहिंजियूं सकाफ़त खे अपनाईंदा हुया सिंधी पंहिंजा पोशाकूं पहिरींदा हुया। उहा शायदि ई मुंहंनि जो दड़ो बि ॾिए पियो। ओतिरी तहज़ीब ओतिरी तारीख़ सिंध जी पुराणी आहे ऐं सिंधी माण्हुनि जी बि पंहिंजे धरती सां ओतिरी मोहबत पुराणी आहे। अॼु चवां पियो 1843 खां वठी सिंध मुख़्तलिफ़ कॾहिं अंग्रेज़ साम्राज्य जी गौरनि जी ग़ुलाम रही। अॼु कारनि जी सिंध ग़ुलाम आहे। अॼु पंजाब साम्राज्य जी सिंध ग़ुलाम आहे। जस लड़नि था असांजा ही सिंधी चैनल जिन सकाफ़त खे उजागर कराइण जा जेके ॾींहं मल्हाया आहिनि उहे सभई सिंधी चैनल मुबारकबाद जे लाइक़ आहिनि जिन सिंधी माण्हुनि खे पंहिंजी हीअ सिंध विसरण यादि ॾियारी कई आहे। उहा सिंध जंहिंजो कॾहिं नालो वठण बि ॾोहो सम्झो वेंदो हो। कंहिं शाइर चयो त ए धरती ए सिंध तुंहिंजो नाम तुंहिंजनि कारीहर ते पेर पियो। अॼु उहे जमायतूं अॼु उहे हुकुमरान धुरियूं जेके सिंध जे वजूद जा इनकारी रहिया हुया अॼु उहे बि सिंधी टोपी पाए सिंध पिया कनि ऐं यकीन सां चवां थो या मुंहिंजे रहबर साईं जेम सैयद फिक्र जी फतह है या सैयद जे फिक्र जी फतह है जंहिं सिंध जी सियासी सकाफ़ती इक़्तिसादी ऐं जोग्राफी आज़ादी जे लाइ असांखे दर्स ॾिनो आहे। जेके क़ौमूं सकाफ़ती ऐं इक़्तिसादी तौर ते सियासी तौर ते आज़ाद हूंदियूं आहिनि उहे क़ौमूं पंहिंजे सकाफ़त खे दुनिया ताईं बहितर अंदाज़ में रोशनास कराए सघंदियूं आहिनि। असां यकीन सां चऊं था त जॾहिं ही सिंध आज़ाद थींदी त सिंध जो जेको मुहबत जो अमन जो भाईचारे जो प्यार जो
पैगाम आहे उहा सिंध पूरी दुनिया जी रहनुमाई कंदी, जेका दुनिया अॼु बारूद जे ढेर ते बीठी आहे, जेका दुनिया अॼु मददी इंसाफ़ पसंदी, जेका दुनिया अॼु दहशतगर्दी जी लपेट में आहे, उन्ही खे सिंध जो पैगाम ऐं सिंधी दुनिया जी रहनुमाई करे सघे थो। उहो वक़्तु हाणे अची वियो आहे त सिंध जा माण्हू जंहिं अंदाज़ सां अॼु लखे किरोड़े 5 करोड़ सिंधी माण्हू रोडनि ते निकिरी पंहिंजी धरती सां मोहबत जो चिटो इज़हार कयो अथऊं, ऐं जेके क़ौमूं पंहिंजे सकाफ़ती मोर्चे तां पंहिंजे धरती जी हिफ़ाज़त कंदियूं आहिनि, उन क़ौमुनि खे दुनिया जी का बि ताक़त ख़तमु नथी करे सघे। अॼु कराची असां 11 वॻे खां वठी गुलशन अदीद मां निकिता आहियूं, मुख़्तलिफ़ कराची जा घुमंदा पिया अचूं, हर सिंधी माण्हू महके पियो, हर सिंधी माण्हू झरके पियो। असांजा ॿार, असांजूं न्याणियूं, असांजा ॿुढा, असांजा ही गबरू खोट जेके अजरक पाए टोपियूं पाए ऐं हलनि था, उन्हनि जी लोज तो सलाम, सिंध खे सलाम। आख़िर में अव्हांखे पंहिंजे रहबर साईं जीएम सैद जा इहे लफ़्ज़ चवंदुमि त ए धरती धणियो, ए सिंधियो, मुंहिंजे सिंध जी पारत अथव, जीअं सिंध देश जीअं